नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीरो वसण में खबर ॾींदा हलूं त ॻोठ हाजी मोहम्मद उस्मान मजीदाणो पाकिस्तान पब्लिक राइट्स पार्टी इजलास घुरायो है, जंहिंमें मरकज़ी सूबाई उहिदेदारनि जी शिरकत ऐं मरकज़ी प्रेस तर्जुमान सैयद असद शाह बुखारी उन सां गॾु ज़िले खैरपुर जो प्रेसिडेंट इमदाद अली मजीदाणो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पार्टी जे उहिदेदारनि जी चूंड कई है। इन मौक़े ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो है त पाकिस्तान पब्लिक राइट्स पार्टी ग़रीब मिसकिननि जी हर तरह जी मदद कई है। सही असल में असांजी तंज़ीम है, पार्टी है पाकिस्तान पब्लिक राइट्स पार्टी, जैसा चेयरमैन मोहतरम जनाब निहाल खान बलादीन दुबई में रहंदा आहिनि। असांजे पार्टी जो असल मकसद है ग़रीब अवाम जी खिदमत, उन्हनि जा हक़ विड़ी वठणु। असां कंहिं पार्टी के ख़िलाफ़ कोन आहियूं कि न तहरीक इंसाफ के ख़िलाफ़ आहियूं, न पाकिस्तान पीपल्स पार्टी के ख़िलाफ़ आहियूं, न ही वरी नवाज़ लीग के ख़िलाफ़ आहियूं। असां ख़िलाफ़ आहियूं तो उन सिस्टम के ख़िलाफ़ आहियूं जेको ग़रीब अवाम के निचोड़ियो थो वञे। असांजे पार्टी जो मकसद मंशूर ग़रीब माण्हुनि जा हक़ वठण आहिनि, जेके हर हाल में वठंदासीं ऐं ग़रीब माण्हुनि खे असां इन्हनि जे साम्हूं उम्मीद वार बीहारींदासीं त हिननि खे पंहिंजे ऐं ग़रीब जे हैसियत जी ख़बर पवे। त छो जो जॾहिं ग़रीब माण्हू हिकिड़ो उन्हनि जे साम्हूं 500 बि वोट खणंदो न, त हुननि जे मुंहं ते इहा बि वॾी चमाट आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।